अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा। दोस्तों, अॼु मां तव्हांजी मुलाक़ात हिकिड़े अहिड़े कंजूस सां कराईंदुसि जो ज़िंदगी में तव्हां अहिड़ो कंजूस न ॾिठो हूंदो। हाणे तव्हांजी मुलाक़ात बिना देरि जे हुन सां थो करायां। अचो ॾिसो। अदा ॻाल्हि त ॿुध, इहो टियों ॾींहुं मां खट ॾेई वियो माए, उहा खट ठाही अञा मूंखे पंधु कराईंदी। हा, खट त तुंहिंजी ठाहियां थो, पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, हे तुंहिंजी अख खे छा थियो आहे? हिन अख खे छा वरी छा थिए? कुझु बि न थियो आहे। मुंहिंजी अख सां तुंहिंजो वरी छा वञे? हाणे टियों ॾींहुं त सभु ठीकु हुई, कंहिं गुत ॾिनी अथई छा? अरे भाउ, गुत न आहे, तूं पंहिंजो कमु कर। मुंहिंजी खट ठाही या न ठाही? भला मच्छर पियो अथई? अरे भाउ, न आहे मच्छर पियो। भला ख़राब थी पई अथई के डॉक्टर खे ॾेखार। अरे भाउ, मुंहिंजा अब्बा ॾाॾा परॾाॾा बि ठीकु हुया, अंधा तोरे विया, उहे बि कॾहिं डॉक्टर न विया। मां वरी कीअं वियमि? मूंखे ॿुधा खट मुंहिंजी ठाही या न ठाही? छॾ ॾिनी ॻाल्हि हिन खे खट खे। हाली ॿुधाए त तूं हुन अख जो मसइलो छा आहे? अरे यार, सफ़ा को चरियो आहे। हिकु त तुंहिंजी मुछा ॾिसी करे मूंखे भउ थो थिए। मां जेकॾहिं मां राति जो घर ॾे वञा थो न, मां पंहिंजे ॿारनि खे किथो थो ॿुधायां त उहे बि ॾिजनि था एॾियूं काके जी मुछा। हाणे मूंखे ॿुधाए खट ठाही या न ठाही? खट तुंहिंजी तयारु आहे। हाणे मूंखे इहो ॿुधा, तूं अख को जिद छॾाईंदे या अख बंदि छो आहे तुंहिंजी? कल्ह त टियों ॾींहुं ठीकु हुई। यार, कहिड़ी मतिलबु ॻाल्हियूं ॿुधायां? जॾहिं मुंहिंजो हिकिड़ी अख मां कमु हले थो, दीद पए थी, त ॿी अख छो खोलियां? वॾो को कंजूस आहे नी भागा। हिकिड़ी